देवालो देवालो है देवालो 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 है देवालो देवालो मारे थो मणन के ओए मारे वियो मणन के मारे थो मणन के ओ मारे वियो मणन के मारे थो मणन के दई गम जो प्यालो देवालो देवालो है देवालो 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 है देवालो देवालो। ये पिक्चर देवालो जो ठाहे करे ऐं मां ॾाढी शुभकामनाऊं हीअ पिक्चर तव्हांजी सभिनी हंधि हले। तव्हांखे दख़ल आवाज़ आहियो ऐं ये पिक्चर तमामु माण्हुनि लाइ जागृत आहिनि। वो भी अच्छा टीजर रहा है। हम सामना में और पूरी टीम को हम सभी की ओर से शुभकामनाएं। और मैं चाहता हूँ कि ये फिल्म पूरे देश में पूरे विदेश में हमारा समाज में लोग देखें। ये फिल्म देवालो जरूर ॾिसंदा ऐं जंहिंसां की सिंधियत दूर करणा थो अॻिते तमामु सुठी फिल्म आहे तव्हां ज़रूरु ॾिसिजो। अहिड़े टॉप सिंधिया शुभकामनाऊं ॾियनि असां सभिनि खे कोशिशि कई और ॾिसूं घर वारा जो ॾेखारियो माइट बि दोस्तनि खे ॾेखारियो। अचो साथ असांजो आप सावलानी टीम के पिक्चर देवालो ॾिसी करे हुन साथ सहयोग कयो। तव्हां हिन मूवी ॾिसी करे ख़ूब एंजॉय कंदव। ॾाढी सुठी मूवी आहे। सिंधी समाज जेको विश्वास ऐं ट्रस्ट लाइ फेमस आहे। ॾाढी सुठी फिल्म ठही आहे हिकु सबक़ बि आहे ऐं ॾाढो मज़ो ईंदो तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो। जय झूलेलाल। देवालो फिल्म ॾाढी सुठी ठही आहे ऐं सभु ॾिसंदा। ऐं तव्हांजे शहर में हीअ फिल्म वेझर में रिलीज़ थियण वारी आहे। उम्मीद आहे कि तव्हां ज़रूरु 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 ॾिसणु ईंदा। इस तरह से नहीं बननी चाहिए और हम सबको मिलकर देखना चाहिए। सिंधी फिल्में जितनी बनेंगी हमारे सिंधी भाषा की अच्छा हमारे समाज की अच्छा हम सब कुछ को देखना चाहिए। तव्हांजे शहर में जेॾी महिल अचे सभु परिवार वञी करे ॾिसिजो ऐं पंहिंजे साथियुनि खे दोस्तनि सां गॾु वञी करे ॾिसजो। ॿियो ई बात है मां जैसा संस्कृति भाषा सुरक्षित रहे और जे हिन पिक्चर खे ठाहियो आहे सभिनी जो धन्यवाद। ये फिल्म आपके नज़दीकी सिनेमाओं में बहुत जल्दी आने वाली है। मैं चाहता हूँ कि आप इसको पूरी तरीके से प्यार दें, अपना मानें और सिंधियत के लिए हम लोग ये बना रहे हैं, सोशल मैसेज के लिए बना रहे हैं। तो मैं चाहूँगा आप जितना अच्छे से प्यार दे सकते हैं अपने सभी भाई बहनों सबको लेकर आए और ये फिल्म ज़रूर देखें। कि तव्हांजे शहर में मूवी रिलीज़ थींदी तव्हांजे करीबी सिनेमास में और मूवी को ज़रूरु देखी। जय झूलेलाल। तव्हांजे शहर में ॾाढी जल्दी लॻण वारी आहे फिल्म देवालो। जी असां पहिरियां ते असां तव्हां फिल्म असां पहुचायूं आहिनि तव्हां वटि त हीअ फिल्म बि देवालो तव्हां अचो परिवार सुठो ॾिसण लाइ अचो त समाज खे वधारो थींदो ॿोली जो वाधारो थींदो। जय झूलेलाल। देवालो देवालो है देवालो 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 है देवालो देवालो।